नाज़रीन, राणीपुर वेझो चूड़ीजा बिरादरी जे धुरन में पुराणी तकरार तां झेड़े में औरत समेत वधीक 3 ॼणा मारिजी विया आहिनि, जंहिं बाद मारिजी वियलनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे कुर्बान मंगी। जी कुर्बान, वधीक अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, मां अवांखे ॿुधाईंदो हलां त राणीपुर भरिसां हज़रत सचलसर मसई नंगरी तराज़ा शरीफ़ भरिसां ॻोठ बरियोवाण में जुणेजा बिरादरीअ जे ॿिनि धिरनि विच में हलंदड़ पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि साईंदाद जुणेजो, लाल खान जुणेजो, प्यारअली सरखी, नौमान सरखी ऐं हिकु औरत जेको आहे सो समेत जेके 4 ॼणा क़तल थी विया आहिनि ऐं जेको आहे सो 5 खां वधीक जेके आहिनि से ज़ख़्मी आहिनि। इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे उन्हनि खे। ऐं अव्हांखे इहो बि मां ॿुधाईंदो हलां त ज़ख़्मियुनि में केतिरा ई सीरियस आहिनि, जंहिं करे फोटियुनि जो अंग वधी सघे थो। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे। आख़िरी इतलाहनि ताईं इलाइक़े में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे, जॾहिं त इलाइक़े में को फेरास पकड़ियल आहे। जी कुर्बान, अवां जी महिरबानी।